वालेकुम सुभाष सागाला परेशान थे न वरी बस साला छा बुधाए मुझे बाबा मूंसां प्यार नथो करे। हां उन जो मतलब छा है? बस साला ॾिसो जॾहिं त मूंखे दड़का थोड़े हाणे बि सभिनी जे साम्हूं मूंखे दड़का ॾिना अथई हाणे चवे थो त हीअं न कर हेॾे न वञ होॾे न वञ। तब आप साम्हूं जो बि बाबा हीअं थो करे। मूंखे लॻे थो त दुनिया जा सभु बाबा अहिड़ा आहिनि। हा तव्हां सही था चओ। मुंहिंजो बाबा न काॾे मूंखे घुमाइण थो वठी हले न मुंहिंजी का फरमाइश थो पूरी करे। मुंहिंजो बाबा त रुॻो जुमे वारे ॾींहुं घर नज़र ईंदो आहे न त हर रोज़ सुबुह जो घरां निकिरंदो आहे ऐं शाम जो राति जो खनि सुम्हण खां पोइ घर ईंदो आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अवां बिल्कुल सही था चओ त दुनिया जा सब बाबा हिकु जहिड़ा हूंदा आहिनि। उहे पाण खां वधीक पंहिंजी औलाद ऐं पंहिंजे घर वारनि जो ख़्यालु रखंदा आहिनि। छा तव्हां कॾहिं इहो सोचियो आहे त छा उन्हनि जी दिलि न चवंदी हूंदी त उहे सॼो ॾींहुं घर में वेहनि ऐं पंहिंजे घर वारनि खे वक़्तु ॾियनि? जेसीं ताईं ॻाल्हि आहे अवां जी ज़रूरतनि जी त शायदि उन्हनि जी पघार घटि हुजे। छा तव्हां कॾहिं बीमार थिया हुजो त उहे परेशान थिया हुजनि? बिल्कुल जॾहिं असीं बीमार थींदा आहियूं असां वधीक उहे परेशान हूंदा आहिनि। असांजो बाबा कोई चाहींदो आहे त मां मज़दूरी करे पंहिंजनि बच्चनि जूं ज़रूरतूं पूरियूं करियां ऐं उन्हनि खे सुठो खारायां। प्यारा दोस्तो, माउ ऐं पीउ ॿई मोहबत कंदा आहिनि। माउ जी मोहबत नज़र ईंदी आहे ऐं पीउ जी मोहबत खे महसूस करणो पवंदो आहे। बिल्कुलु असां सही था चओ। अॼु खां पोइ असां बि पंहिंजे बाबा जी ख़ुदा हाफ़िज़।